अखी उछगार ॾेई इहो चई ॾिनो त इहा पाण जी न आहे रही, इहा मोकिलाए वई। बरोसर कॉलोनी खां नज़ीर अहमद बरोसर लिखे थो, अॼु पुण अखियुनि सजण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोड़नि जूं बूंदूं बस न कनि, संधी सिक पिरिन लोक ॾिठे न लहे। 18 दिसंबर सूमर जे ॾींहुं असांजे प्यारे गुलाब जे गुल जहिड़े भाउ शाहिद जी तबियत अचानक ख़राब थी पई हुई, जंहिंखे मकली सिविल अस्पताल ऐं उनखां पोइ कराची सिविल अस्पताल मोकिलियो वियो हो। 18 दिसंबर जो सिजु लही वियो हो ऐं असांजे मथां ग़म ऐं परेशानी जा ककर छॾे वियो हो। हर अख आली हर दिलि परेशान त या परवरदिगार या रब ख़ैर कर। ख़ैर मां का ख़बर अस्पताल मां अचे, नंढड़े शाहिद सां गॾु उनजे दादिले मोहम्मद खान बरोसर जो मोबाइल फ़ोन बि बंदि हो ऐं उन सां गॾु मामा ग़ुलाम हुसैन ऐं अब्बास बरोसर पिणु फ़ोन न पिया खणनि। हर हिकु ॻोठ वारे जी परेशानी अञा वधंदी वई ऐं पोइ राति जो 12 थी विया हुआ। तारीख़ बदिलजी वई हुई पर असांजी परेशानी कोन बदिली हुई। उहा दुआ हुई त या अल्लाह असांजे प्यारे नंढे शाहिद खे सहतियाब कर। ऐं मौत शल मौत पवई तो अण मुदाए तो आए, घाई अहिड़ा घोट जिन मुंद न हुई मरण जी। असांखां वधीक नंढो शाहिद अलाह पाक खे प्यारो हो। ॻोठ वारा फजर जो तयारी हुआ। मोहम्मद खान बरोसर इहा दुखदायक ख़बर ॾिनी हुई त नंढो शाहिद अलाह पाक पाण वटि घुराए वरितो। हाणे असीं कीअं ॿुधायूं उन माउ खे त तुंहिंजे गले जो हार तोखां जुदा थी वियो, जंहिं लाइ तूं इंतज़ारु कयो हो, ऐं कीअं ॿुधायूं उन भाउ खे जेको उन भाउ लाइ बेताब हो। हा बसि रुगो यादूं रहिजी वञनि थियूं। अॼु रूह उनखे सारे रोए थो, सुरका भरे थो, लुड़क हारे थो। अॼु बि असांखे बेपनाह मोहबतुनि में यादि अचे थो, पर करे छा थो सघिजे। राणे खे रहम पवे, ॿियो इंसानु करे बि छा थो सघे। माज़ी जा वर्क वराईंदे बालकपन खां जवानी जो सफ़र हिकु यादि असांखे ॾियारियो माणी। हैदराबाद जा हवाउनि मां शाइर राजा रुस्तम पालारी। हा बशीर साईं, नंढपण जा उहे ॾींहं केॾा हसीन हूंदा हुआ जॾहिं असां मस ॻाल्हाइण सम्झणु सिखिया हुआसीं। नंढड़ा नंढड़ा प्यारा प्यारा दोस्त जिन जो पल में रुसी हथ जी चीत मिलाए टिकी चवण त पल में ॿधी जूं 2 आङिरियूं मिलाए परची पवण, पल में रुसी वञण, पल में परची पवण, मगर सभु कुझु आरज़ी हूंदो हो। सुबुह जो सवेल मेट सां राङियल पटियूं कच्छ में करे तेल फुलियल करे रुपयो 2 रुपया वठी स्कूल वेंदा हुआसीं। कॾहिं सबक़ कचे थियण ते मास्तर जी चमाट खाइणी पवंदी हुई त वरी कॾहिं सबक़ पके थियण ते शाबाश मिलंदी हुई। अलफ़ अख वारो किताब पढ़ी पूरो करण ते छा त ख़ुशी मिलंदी हुई। ख़ुशी मां डोड़ी अची अम्मा ऐं बाबा खे चवंदा हुआसीं त बाबा अॼु मूं अलफ़ अख वारो किताब पढ़ी पूरो करे छॾियो आहे। ऐं अम्मा ऐं बाबा जा भाकर पाए ख़ुशीअ मां गले लॻाइण जन्नत जहिड़ो मंज़र लॻंदो हो। मथे ते शफ़क़त जा हथ फिरंदा हुआ। स्कूल खां वापसि अची माउ चीचल जी हथनि जी लस्सी ऐं मानी खाइबी हुई। शाम वेले कॾहिं माल चारण, कॾहिं रांदियूं करण, ॿनियुनि जी कचनि वाटरनि में वेचण ऐं वणनि ते चढ़ी हो जमाला चवण, वंझ वटी लगड़ उॾाइण, ॿिए जे लगड़ सां लगड़ खे काटा करण, कट थी वियल लगड़ जे ॾोर खे पकड़ण जे लाइ उन जे पोयां पिणनि उघाड़ो कंडनि ऐं कांडेरनि में जोड़ण रोज़ मामूल हूंदो हो। न अटे जो उल्को, न लटे जो फिकर। पोइ बि पीउ सां रोज़ नवां अंगल आरा हूंदा हुआ। कॾहिं नओं थेलो, कॾहिं नवां किताब, कॾहिं नवां कपिड़ा, कॾहिं नवां बूट खपनि बाबा। त वरी कॾहिं नवां रांदीका वठण लाइ अरडायूं सचा नोट ॾेई कूड़ा नोट ख़रीद करे पाण खे ख़्यालनि में केॾो अमीर सम्झंदा हुआसीं। हा बशीर साईं, अॼु जॾहिं जवानी जी मंज़िल ते पहुता आहियूं तॾहिं पतो पियो त नंढे हूंदे असांजे मासूम हसरतुनि खे पूरो करण लाइ असांजे माउ ऐं पीउ केॾा न ॾुख ॾिठा हूंदा, जिन जो शायदि असांखे पतो बि न हुजे। अॼु त पाण कमाए खाइण जहिड़ा थी वियासीं, मगर पोइ बि केॾो न परेशान रहूं था ऐं केॾा न ॾुख आहिनि। मतिलब जी दुनिया, मतिलब जा माण्हू केरु न कंहिंजो आहे, न हाल पुछण वारो, न को दर्द ॿुधण वारो। हा बशीर, हाणे त कुझु बि अॻियूं न आहे रहियो। न उहे कुर्ब, न उहे कचहरियूं, न उहे अजीब, न उहे ओताकूं, न उहे चङनि जा आवाज़, न ई उहे बैत, न उहे गुज़ारतूं। मञूं था दौर बदिलजण ऐं साइंस जी महिनत सां दुनिया वञी चंड ते पहुती आहे, पर दुनिया तॾहिं बि दंग हुई बशीर साईं, जॾहिं न घड़ी, न घड़ियाल,
तॾहिं बि वॾड़ा टेड़ू कती तारनि मां टाइम ॼाणी वठंदा हुआ त हींअर राति जो कहिड़ो पहर या कहिड़ो टाइम आहे। दौर बदिलिया, दुनिया बदिली त दुनिया जा माण्हू पिणु बदिलजी न विया। वाइदा वफ़ा न रहिया, रिश्तनि जो भरम नफ़्सा नफ़्सी जो अलाए त कहिड़ो दौर अची वियो आहे। हाणे त हर माण्हू पैसनि सां सुञातो वञे थो, पर छा कजे, वक़्त सां गॾु हलणो पवे थो। को पुछे न पुछे, को ॾिसे न ॾिसे, जीअणो पवे थो। बसि जीवन जान जूं यादूं आहिनि जेके ज़िंदगी भर शायदि दिलि मां कढी न सघजनि। वियल वक़्त खे सिर्फ़ु मयारूं ॾेई सघूं था, भला ॿियो करे बि छा था सघूं। अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, पखियुनि जीअं उॾियासीं, गुॾियुनि सां कुॾियासीं, प्री लोड हिकिड़ी ते गॾिजी लुॾियासीं। सुबुह जो कढियासीं, संझा जो टुटासीं, विड़ियासीं ठहियासीं, ठहियासीं विड़ियासीं, बिना डप कंहिंजे गले पे मिलियासीं। सॼे ॻोठ पंहिंजे ॾिठो पाण खे हिते पे हलियासीं, हुते पे हलियासीं, तॾहिं एतिराज़नि नथे वार खोलिया, तॾहिं ख़ौफ़ कंहिंजो हुयो कोन ढोलिया। तॾहिं ॿार हुआसीं, हाणे यार आहियूं, तॾहिं गॾु हुआसीं, हाणे धार आहियूं। ॾिठे पाण खे थी ज़मानो पियो आहे, इहो वक़्त जो ॾिस वॾो अलमियो आहे। बारोतण जो ॿेड़ो उकारे छॾियोसीं, अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं। शर मिरपुर बठोर जे ॻोठ हाजी जान मोहम्मद खाड़क जे उदास पटन खां उदास लालू खाड़क लिखे थो। घोड़नि घोटनि ॼण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राई रण जा। हा बशीर, उहे दर्द जंहिंखे ॾुख ऐं सूर चइबो आहे, उन ॾुखनि ऐं सूरनि जो नातो बि अज़ल खां इंसान जी ज़िंदगी सां हलंदो पियो अचे। हा उहे ॾुख आहिनि पंहिंजनि प्यारनि जे विछड़नि जा, जेके हमेशह लाइ असांखे छॾे हलिया वेंदा आहिनि। अहिड़े ॾेह वेंदा आहिनि जितां को बि वापसि न आहे वरियो। हा बशीर, मौत बरहक आहे, हर साह वारी शइ खे हुनजो ज़ाइक़ो चखणो आहे, पर कॾहिं कॾहिं उहो गुल टारीअ मां छणी वेंदो आहे, जंहिं टारीअ में हिकिड़ो ई गुल हूंदो आहे। सूंहं सुंदरता, ताज़गी ऐं ख़ुशबू उन गुल सां ई मनसूब हूंदियूं आहिनि। हा ईअं ई मुंहिंजो प्यारो बाबा असां खां विछड़ी वियो। बाबा अला बख़्श खाड़क हिकु ग़रीब ऐं सादो इंसानु, सभिनी सां मुर्की मिलण वारो माण्हू हो। बाबा अला बख़्श ग़रीब हुअण करे मेलनि में जनरेटर हलाए गुज़र सफ़र कंदो हो। हिकु ॾींहुं 25/11/2017 छंछरु ॾींहुं डॉक्टर चाचा रसूल बख़्श सां गॾु हाजी सचल खे कराची छॾण लाइ रवाना थिया हुआ। मां बि ग़रीबाणी नगरी भेड़ो थियो हुअसि त उन महिल इहा परूड़ पियमि त 3 बजे शाम सिजावल बाईपास वटि मुंहिंजे पीउ अला बख़्श खाड़क खे दिलि जो दौरो पियो हो। हिन फ़ानी दुनिया मां हमेशह हमेशह हलियो वियो। अखियुनि जा बंद टुटी पिया, नेणनि जो समुंड उथली पियो हो। लुड़क पिंबड़ियुनि खे अलविदा चई गलनि जे ॻोठ ते लही पिया हुआ। बसि बाबा त ओॾां हलियो वियो जितां केर बि मोटी न आयो। पर अॼु मुंहिंजूं यादूं असांखे जॾहिं सताइनि थियूं त अखियुनि जा पांध आला थी पवनि था। खन पल अखियूं बंदि थी वञनि थियूं, अखियूं टिक ॿधनि थियूं। दिलि मां दुआ उथे थी त धणी मुंहिंजा बाबा खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमाइजां। दीदार शाह जे नसर मां नायाब ग्रुप गुरताल